नमस्कार दर्शक मित्रों, मां हिना अगनानी हिकु दफ़ो वरी हिकु मुलाक़ात प्रोग्राम तहत अवां सभिनी दर्शक मित्रनि जो हार्दिक स्वागत कयां थी। मूंखे कुझु लाइनूं यादि अची रहियूं आहिनि हिकु शाइर जूं। जॾहिं बि सिंधी महिमान अचनि था, मेज़बाननि जा गोया बाग खुलनि था, गोया ख़ुशीअ जा साज़ वॼनि था। जी, अॼु मां तमामु बेहद ख़ुशि आहियां, छो जो असां वटि अॼु हिकु वॾी पर्सनालिटी हाज़िर आहे, जंहिंजो नालो आहे मुरलीधर माखीजा। मुरलीधर माखीजा नालो तव्हांजो किथे किथे ॿुधल लॻे थो न? जी, मां उन्हनि जो ब्रीफ में इंट्रोडक्शन ॾियां त हू NCPSL संस्था जा कमिटी मेंबर आहिनि, सिंधु दर्शन यात्रा जा राष्ट्रीय अध्यक्ष आहिनि ऐं भारतीय सिंधु सभा जा एग्जीक्यूटिव मेंबर आहिनि। तव्हांजो असांजे प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त भारतीय सिंधु सभा में तव्हां कीअं जुड़िया ऐं कॾहिं जुड़िया? भारतीय सिंधु सभा में अॼु खां 20 साल अवल जॾहिं असां टेठाणी साहब हुया उन सां गॾु जुड़ियासीं। वाकई में भारत में सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति, सिंधी समाज जे वाधारे लाइ सॼे देश में काई संस्था आहे तो भारतीय सिंधु सभा आहे। उन संस्था जे माध्यम सां असां सॼे हिंदुस्तान जे सिंधी समाज खे जोड़े रखियो आहे। इहा हिकु वॾी गर्व जी ॻाल्हि आहे। इहा ई संस्था आहे जेकी क़रीब क़रीब सभिनी प्रदेश में पंहिंजी ताक़त सां हली रही आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे जो मां उनजो मेंबर आहियां। असां काफ़ी छत्तीसगढ़ जो अध्यक्ष हूंदे काफ़ी कुझु कमु कयासीं ऐं हाणे राष्ट्रीय कार्यकारिणी में असांजी उपस्थिति रहंदी आहे सिंधु दर्शन यात्रा जे राष्ट्रीय अध्यक्ष जे रूप में। भारतीय सिंधु सभा में जॾहिं खां तव्हां जुड़िया आहियो तॾहिं खां कहिड़ा अहम कार्य मुमकिन थी सघिया आहिनि? भारतीय सिंधु सभा जे तव्हांखे ॿुधायमि मुख्य रूप सां सिंधी समाज खे जोड़े रखण जो कमु कंदी आहे ऐं उन सां गॾु सिंधी ॿोली खे वाधारे लाइ घणेई कमु कंदी आहे। इन नमूने ख़ासि तौर सां सिंधियत जी यादि करण लाइ हुनजा 2 वॾा कम थींदा आहिनि, जंहिंखे सिंधु स्मृति ॾींहुं 14 अगस्त थींदो आहे ऐं रक्षाबंधन वग़ैरह कार्यक्रम जे माध्यम सां असां सिंधियत खे, सिंधी ॿोलीअ खे पाण सां गॾु पंहिंजे समाज सां गॾु जोड़े रखण जी कोशिशि कंदा रहंदा आहियूं। राष्ट्रीय सम्मेलन जंहिंखे चइजे, उन बहाने असां केतिरनि ई सिंधी जेके वॾा कलाकार आहिनि या वॾा साहित्यकार आहिनि या जेके बि महान सिंधी समाज उनजो सम्मान बि कयोसीं। लाल कृष्ण अडवाणी उन वक़्तु मुख्य अतिथि रूप सां वटि आया हुआ। इन नमूने ऐं हर साल भारतीय सिंधु सभा हिकिड़ो मेलो लॻाईंदी आहे जंहिंजे माध्यम सां सिंधी ॿोली संस्कृति खे वधारे जो लॻातार प्रोग्राम कयो वेंदो आहे। बराबरि, जीअं त NCPSL ऐं भारतीय सिंधु दर्शन इहे बि अॼु जी तारीख़ में मुख्य संस्थाऊं आहिनि जेके सिंधी भाषा, सिंधी कल्चर खे प्रिज़र्व करण जे लाइ तमामु घणो अहम कार्य करे रहियूं आहिनि। सिंधु दर्शन यात्रा जेका शुरू थी आहे कुझु सालनि खां, एक्चुअली इहा यात्रा छा आहे? कुझु सालनि खां न, 1997 में असांजे लाल कृष्ण अडवाणी जॾहिं लेह लद्दाख पंहिंजी राजनीतिक यात्रा सां विया हुआ, हुनखे सरकारी क्वार्टर न मिलण जे करे हिकु बंगले में रहायो वियो। जंहिं बंगले में रहे पियो उन पुठियां को वाह वहे पियो। अडवाणी ॾिठो, पुछियईं, कंहिं ॿुधायसि त इंडस नदी आहे। अडवाणी जे मन में हिकिड़ी भावना जागी, इंडस सिंधु नदी, ॾाढी ख़ुशी थी। हुनखे लॻो त वाकई में इहो मौक़ो आहे जॾहिं असां सिंधु नदी जो दर्शन कयूं था। उन तुरंत विया, जल पीते ऐं मन में संकल्प आयो त हिन नदी जे किनारे को न को अहिड़ो सुठो कार्यक्रम कजे जंहिंमें सिंधियुनि खे जोड़े रखिजे। उन्हनि 1997 में पहिरीं यात्रा शुरू कई, सिंधु दर्शन यात्रा लेह लद्दाख में, ऐं उनखां पोइ लगातार 2004 ताईं सिंधु दर्शन यात्रा हलंदी रही। ऐं 2004 में जॾहिं कांग्रेस सरकार आई, कुदरतन कांग्रेस सरकार जी सोच त जेकॾहिं असां सिंधु दर्शन यात्रा खे लगातार हलाईंदासीं त कुदरतन अडवाणी जो नालो ईंदो, कुदरतन RSS जो नालो ईंदो। हुनखे इन ॻाल्हि जो जॾहिं मन में वीचार आयो, हुन उन यात्रा खे बंदि करण जी कोशिशि कई। इतां ई कहाणी थिए थी जॾहिं मुंहिंजो हुन में पदार्पण थियो। भारतीय सिंधु सभा जी रायपुर में राष्ट्रीय कार्यकारिणी जी मीटिंग हुई। चर्चा थी कि सिंधु दर्शन यात्रा जेको सिंधियत लाइ, सिंधी संस्कृति लाइ वॾी अहमियत भरी ॻाल्हि आहे, उहा बंदि न थियणु खपे।
प्रयास कयो वियो, चर्चा थी ऐं जिम्मेदारी खणण लाइ हुननि मूंखे मौक़ो ॾिनो, मां जिम्मेदारी खई। 2005 जी पहिरीं यात्रा 2005 जी पहिरीं यात्रा जेकी बिना शासन जे सहयोग सां, बिना हिकु अणॼाण जॻह ते हिकु अणॼाण टीम जे माध्यम सां असां वियासीं। दिल्लीअ खां रवानी थी ॿ बसियूं, 62 माण्हू। चइबो आहे काणे जे विहाउ में विघ्न बि घणा। जीअं असां रोहतांग पार कईसीं, कुल्लू मनाली खां वञूं पिया, रोहतांग पार करण खां पोइ ईश्वर जी कुझु इच्छा हुई, उते ज़मीन कोलैप्स थी वई ऐं रस्तो बंदि थी वियो। 62 माण्हू, 2 बसियूं, कोई सुविधा न, रस्ते ते काई होटल न। हुननि 62 माण्हुनि सॼी राति उन बस में, उन नंढी नंढी कंबल कंहिं कुझु उन में सॼी राति गुज़ारी, हिकु संकल्प सां, हिकिड़ो संकल्प त असां वापसि न वेंदासीं, चाहे केॾी तकलीफ़ छो न भोॻी पवंदी। ऐं उन्हनि जो इहो संकल्प, उनजी इहा सतशक्ति, वाकई में मां उनखे नमन कंदुसि, उनखे सम्मान कंदुसि जो उन्हनि इहो संकल्प कयो ऐं यात्रा अॻिते वधी, न त शायदि इहा यात्रा उते ड्रॉप थी वञे हा। मां उनखे सम्मान थो ॾियां। ऐं उन खां पोइ 2005 खां पोइ असां सां सिंधु हिमालय परिवार जुड़ियो, RSS त जुड़ियल हुई, असां सां इंद्रेश जी गॾु रहिया ई, ऐं धर्म परिवार बि जुड़ियो। ऐं पोइ लगातार इहा यात्रा वधंदी रही। उहा यात्रा जेकी 62 माण्हुनि सां शुरू थी, गुज़िरियल साल 1000 माण्हू विया। ऐं ॿियो फ़ाइदो इन सिंधु दर्शन यात्रा खे, हाणे तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त शासन बि ॿियूं धर्म यात्राऊं जीअं आहिनि, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, गुजरात में ॿियूं धर्म यात्राऊं थियनि जंहिं उनखे वठी था वञनि, शासन उन्हनि खे जेके सिंधु दर्शन यात्रा में वेंदा 10,000 रुपया अनुदान पंहिंजी तरफ़ां ॾियण जी घोषणा कई आहे। हिन साल मध्य प्रदेश खां 250 माण्हू विया, राजस्थान खां 150 माण्हू विया, जिन खे इहा सहूलियत मिलंदी। इहा हिकिड़ी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। इहा तव्हां असांजे दर्शक मित्रनि खे तमामु घणी काराइती इंफॉर्मेशन ॾिनी। हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए, हा, सिंधु दर्शन यात्रा जे बारे में इन मक़सदु जेको आहे, मक़सदु वॾो आहे त राष्ट्रीय एकता ऐं धर्म सद्भाव खां शुरू थियल यात्रा, धर्म सद्भाव खां शुरू थियल यात्रा इहा लगातार 2 मक़सद खणी हली आहे। हिकु त जेकॾहिं असां लद्दाख वासियुनि खे मज़बूत बणाईंदासीं, जेकॾहिं लद्दाख वासी पंहिंजे सक्षम हूंदा त जेको चीन या पाकिस्तान जो आक्रमण उते थी रहियो आहे त हू पाण में सक्षम थींदा, पंहिंजी अंदरूनी ताक़त उनखे मिलंदी त असां भारत जा हिकु अंग आहियूं ऐं भारत खे सुरक्षित रखिणो आहे त लद्दाख खे सुरक्षित रखिणो पवंदो। इहा असां लाइ वॾी कामयाबी आहे। ऐं धर्म जी दृष्टि सां उते हिंदू, बौद्ध ऐं सिंधु धर्म जी झूलेलाल जी उते यात्रा थींदी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थिए, मां तव्हांखे वेनिती बि कंदुसि त सिंधु दर्शन यात्रा जिते सिंधु नदी वहे थी, जेकी असां सिंध में छॾे आयासीं पर हिते लद्दाख में वहे थी, सिंधु नदी जिते सिंधी लाॾा थींदा आहिनि, सिंधी झुमिर थींदी आहे ऐं सिंधी झूलेलाल जा गीत वॼंदा आहिनि ऐं बहिराणो निकिरंदो आहे। केॾी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे उते लेह लद्दाख में। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त उते सिंधु भवन थी रहियो आहे, 3 करोड़ ख़र्च थी चुको आहे। ऐं सिंधु भवन जी ख़ासियत इहा रहंदी, ख़ाली नालो ई न, उते सिंधु नदी ऐं सिंधु संस्कृति जे बारे में एग्ज़िबिशन रहंदियूं जेकी सिंधियत खे ॾेखारींदियूं। एॾी वॾी ॻाल्हि उते सिंधियुनि जी थी रही आहे। ऐं मां सम्झां थो त हर हिकु सिंधी खे पंहिंजे सॼे साल में हिकु टाइम कढणु खपे त उन जो दर्शन कनि ऐं इन बहाने सिंधु संस्कृति खे ऐं सिंधी समाज खे हिकु ताक़त ॾियनि। मां पुछणु चाहींदसि त इहा यात्रा साल में घणा दफ़ा थींदी आहे ऐं कॾहिं कॾहिं थींदी आहे? साल में हिकिड़ो ई दफ़ो, जून में 24 जून ते उते सिंधु घाट ते मेलो लॻंदो आहे जंहिंखे सिंधु मेलो चऊं। ऐं इन खां अलावा हलंदी जेके 3 तरफ़ा यात्रा हलंदी आहे, जम्मू खां 18 जून खां रवाना थींदी आहे, जंहिंमें सुठी ॻाल्हि इहा आहे त उनखे श्रीनगर कश्मीर बि घुमाईंदा आहियूं उन ख़र्च में। गुलमर्ग सोनमर्ग घुमाईंदे कारगिल वठी करे लेह वेंदा आहिनि। ऐं ॿी यात्रा जेकी कुल्लू मनाली खां वेंदी आहे, चंडीगढ़ खां कुल्लू मनाली रोहतांग थींदे करे सरचू थी करे उते पहुचंदा आहिनि। 23 तारीख़ सभु गॾु थींदा आहिनि। 23 तारीख़ स्वागत समारोह थींदो आहे, जेको वॾो शाही स्वागत समारोह उते माण्हू असां सभिनी यात्रियुनि जो कंदा आहिनि। ऐं 24 तारीख़ सिंधु मेलो, जंहिंमें सांस्कृतिक कार्यक्रम, हिन वक़्तु हुन में काफ़ी वॾा वॾा असांजा श्री मोहन भागवत बि उते अची चुका आहिनि, असांजी विजयराज सिंधिया बि उते अची चुकी आहे, वसुंधरा सिंधिया उते अची चुकिया आहिनि। इन में वॾा वॾा जेके बि मंत्री आहिनि उहे इन मौक़े ते अची करे इन में शिरकत कंदा आहिनि और ॾींदा आहिनि। तमामु सुठी ॻाल्हि तव्हां असांजे दर्शक मित्रनि खे ॿुधाई। मां बि अपील कंदसि कि सिंधी हुअण जे नाते सिंधु दर्शन यात्रा में ज़रूरु पंहिंजे जीवन में हिकु दफ़ो शामिलु थियणु घुरिजे मुंहिंजे ख़्याल खां। ॾाढो सुठो। हाणे ॿी जेका अहम संस्था आहे NCPSL, इहा हिकु गवर्नमेंट संस्था आहे
ऐं उहा बि लगातार केतिरनि ई सालनि खां सिंधी प्रमोशन जे लाइ कार्य करे रही आहे। मां तव्हां खां हिकु क्वेश्चन पुछणु चाहींदसि कि तव्हां इन NCPSL संस्था में कॾहिं जुड़िया ऐं जुड़ण खां पोइ तव्हां कहिड़ा कहिड़ा अहम कार्य कया आहिनि? NCPSL जीअं तव्हां पाण जी तरफ़ां चयो त इहा राष्ट्रीय सिंधी भाषा विकास ॿोली परिषद आहे। इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त 1957 में 1967 में असांखे सिंधी ॿोलीअ खे तस्लीम कयो वियो संविधान में, पर दुर्भाग्य आहे त उन खां 25 साल पोइ इहा राष्ट्रीय भाषा विकास परिषद शुरू थी सघी। ॾुख जी ॻाल्हि आहे, पर उन खां पोइ लगातार हू ॿोलीअ जे विकास लाइ कमु करे रही आहे। 1.5 साल अवल असांजी मुक़ररी थी, नई टीम ठही असांजे मोदी सरकार थियण खां पोइ, जंहिंमें मूंखे बि रखियो वियो। मां उन टीम में प्रोग्राम कमेटी जो चेयरमैन आहियां ऐं उन जे माध्यम सां केतिरा ई सुठा कम कया आहिनि। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। 4 करोड़ बजट हुयो, 8 करोड़ बजट असांजे अचण सां ई हिकिड़ी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, डबल बजट थियो। उन सां गॾु जेकी ख़ासि ॻाल्हि इतिहास जेको हिन वक़्तु NCPSL रचियो आहे, उहो रिकार्ड वारी ॻाल्हि आहे त असांजो अजमेर यूनिवर्सिटी सां 1 करोड़ ॾेई करे हिकु MOU साइन कयोसीं त सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ न, शोध करण लाइ हिकिड़ो उते पीठ ठाही आहे, जंहिंमें सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति, सिंधी लाॾा इन शोध कयो वञे जीअं असांजे ॿारनि खे सॼी सिंधियत जी ख़बर पए। इन नमूने पूना में सीडेक आहे जेकी ई कंप्यूटिंग सां सिंधी ॿोलीअ खे कलेक्शन करण जे, सिंधी सब्जेक्ट, सिंधी जेके बि किताब अदब आहिनि उनखे कलेक्ट करण लाइ। ऐं उन सां गॾु ख़ासि ॻाल्हि जेकी उन में थियणी आहे उहा आहे त असांजे हिंदुस्तान में अचण खां पोइ सिंधी ॿोली या सिंधी भाषा देवनागरी में लिखणु शुरू कईसीं, पर असांजो सॼो साहित्य जेको पुराणो आहे उहो अरबी लिपि में आहे। अरबी लिपि वारा देवनागरी नथा पढ़ी सघनि, देवनागरी वारा अरबी लिपि नथा पढ़नि, त ई कंप्यूटिंग में हिकु सुविधा उहा सीडेक कंदी त असां अरबी में लिखंदासीं, ऑटोमेटिकली लिप्यांतर थी करे देवनागरी में अची वेंदो, ऐं देवनागरी में लिखंदासीं ऑटोमेटिकली लिप्यांतर थी करे अरबी में अची वेंदो, जेके सिंध वारा उनखे पढ़ी सघंदा। इहा हिकिड़ी वॾी ख़ासि ॾाढी वॾी कामयाबी मिलंदी असांजे इन NCPSL जी। टियों हिकिड़ो MOU हाणे साइन कयोसीं इंदौर में। इंदौर में अहिल्याबाई होलकर विश्वविद्यालय जेको आहे उन में बि सिंधी संस्कृति लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ हिकु शोध पीठ शुरू कई आहे। ऐं चौथों असां जेको महत्वपूर्ण जेको अवल पिछले साल कोशिशि कई वई, 1 करोड़ ॾिनो वियो इग्नौ खे ॾिनो वियो, पर इग्नौ में कुझु कमु न थियो। हिन साल उन MOU साइन करे अहमियत उहा आहे त इग्नौ जे तरफ़ां वरितल इम्तिहान, चाहे सर्टिफिकेट परीक्षा हुजे चाहे डिप्लोमा परीक्षा हुजे, उन जी अहमियत शासन कंदो। उनखे शासन जी कंहिं बि कोर्स जे बराबरि अहमियत मिलंदी त उहा पढ़ाई, उहो इम्तिहान काराइतो थींदो ऐं सुञातो थींदो, उनखे माण्हुनि खे मदद मिलंदी। तव्हां क़ाबिल तारीफ़ कार्य करे रहिया आहियो NCPSL में जुड़ण खां पोइ। इहा ॿुधी करे मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे, छो जो अकेडमियूज़ ऐं संस्थाऊं त घणेई आहिनि, पर जेको आउटपुट अचणु खपे उहो अञा ताईं अची न सघियो आहे। पर जीअं तव्हां चओ था कि NCPSL में तव्हां जुड़ण खां पोइ इन्हनि कार्यनि जे पुठियां बिल्कुलु लॻा पिया आहियो, त मूंखे उमेदु आहे त ज़रूरु कुझु न कुझु सुठो आउटपुट ईंदो। ऐं जेका तव्हां इहा ॻाल्हि ॿुधाई कि ई कंप्यूटर जी, जंहिंमें ट्रांसलेशन बि आहे देवनागरी जो ऐं अरबी जो, इहा हिकु तमामु घणी वॾी हासिलात तव्हांजी चवाइजे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजी हर चयो मां मुंहिंजे जुड़ण सां न असांजी टीम आहे। असांजी वाइस चेयरमैन अरुण जेठवानी आहे, जंहिंजी काफ़ी उनजी सोच आहे, सुठी आहे पूना जी। ऐं असांजा डायरेक्टर रवि टेकचंदानी आहिनि, डॉक्टर रवि टेकचंदानी आहिनि। वाकई में इन ॿिन्हिनि जी सोच ऐं लीडरशिप इनखे अॻिते वधी आहे। वरी असांजी स्मृति ईरानी जेकी असांजी चेयरमैन आहे, उन सभु सहयोग सां इन सां गॾु ॿिया जेके वॾा कम हिन वक़्तु कया आहिनि, जेके तव्हांजी नज़र में अचनि। सिंधु उत्सव बॉम्बे में मल्हायोसीं, तव्हांजे जयपुर ऐं जोधपुर में 2 वॾा कार्यक्रम कयासीं, जंहिंमें नचणी जंहिंमहिल नाट्य प्रस्तुत थी, ॾिसण वारा हैरान थी विया। हिकु कलाकार 2 कलाक कहिड़े नमूने पंहिंजे नृत्य प्रस्तुत करे सघे थी। अम्मा जो पींघो जेको असां संस्कृति वारो आहे, उन प्रोग्राम कयोसीं। ऐं इहे प्रोग्राम न सिर्फ़ु हिन साल, पर अम्मा जो पींघो 4 दफ़ा अञा ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। हर जॻह ते पूरे हिंदुस्तान में इहे कार्यक्रम थियनि। इन लाइ हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां TV जे माध्यम सां चवंदुसि त असांजी संस्थाऊं अॻिते अचनि, कार्यक्रम जे लाइ रिक्वेस्ट कनि। असां चाहींदासीं हर शहर में
सिंधी कार्यक्रम थिए, इन्हनि संस्थाउनि जे माध्यम सां थिए, पर संस्थाऊं अॻिते अचनि। असांजे मूंखे चवंदे थोरो ॾुख बि थिए थो त असांजी संस्थाऊं इन पासे सिंधी संस्कृति जे बारे में, सिंधी कार्यक्रम जे बारे में काफ़ी पुठिते आहे। उहे संस्थाऊं जेतिरियूं वधीक ईंदियूं सॼे हिंदुस्तान मां, ओतिरो वधीक असां सभु पासे सिंधियत जो फैलाव करे सघंदा आहियूं। हिकु ॻाल्हि ॿी तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरु चाहींदुसि त NCPSL हिकिड़ो वॾो ॿियो कमु शुरू कयो आहे। असांजा ॿार राजनीति में नथा वञी सघनि, ॾाढो ॾुखियो आहे। असांखे खणनि बि नथा, ऐं खणंदा त खटंदासीं या न खटंदासीं, उन पोइ शासन में छा सही। पर असांजे हथ में हिकिड़ी ताक़त आहे। असां जंहिं लाइन में आहियूं उते हमेशह अॻियां रहियूं, चाहे बिज़नेस हुजे चाहे कंहिं में बि हुजे। त असां पढ़ाई में बि अॻियां आहियूं, पर असांखे आइडिया कोन्हे त असांजा ॿार IAS थी सघनि था, कलेक्टर थी सघनि था। उहा असांजे हथ में आहे, असां कलेक्टर थी सघूं था। त NCPSL हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे। हर साल 20 जॻहियुनि ते वञी करे मोटिवेशन कोर्स करायूं था त ॿार IAS थियनि, IPS थियनि। इहा असां लाइ वॾी ताक़त थींदी। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जेको फ़ाइदो तव्हांजे माध्यम सां सभिनी खे ॿुधाइणु चाहींदुसि त असांखे केॾो वॾो फ़ाइदो आहे। 8 शेड्यूल में सिंधी जे अचण खां पोइ IAS जी परीक्षा में असां सिंधी सब्जेक्ट खणी सघूं था। असांजो पंहिंजो सब्जेक्ट, असांजी पंहिंजी मातृभाषा, ऐं उन मातृभाषा जे माध्यम सां तव्हांखे थोरो टाइम न आहे हिन करे ॿुधाइण में, न त उन मातृभाषा जे माध्यम पिछले 2 साल अवल 4 न्याणियूं IAS थियूं, सिर्फ़ु मातृभाषा जे करे। असांजे राजाराम साहिबु जेके पाण में लॻा वेठा आहिनि, उहे सिर्फ़ु इन करे IAS थिया जो हुन मातृभाषा पंहिंजी सिंधी खई। त तव्हां असां सिंधी माण्हुनि खे एॾो वॾो सहूलियत मिलियल आहे। मां चाहींदुसि त हर कंहिंखे जेको बि क़ाबिल छोकिरा आहिनि, छोकिरियूं आहिनि, उहे न्याणियूं अची करे IAS थियनि ऐं असांजे ताक़त बणजनि सिंधियत जी इन पद ते वठी करे। हिना आहे जेकी IPS ठही आहे, जंहिं महिल राष्ट्रपति जे पासे में वेहंदी आहे त असांजो चहिरो गौरव सां भरिजी वेंदो आहे। जी जी, उहा शायदि हिना केवल रमाणी असांजे अहमदाबाद जी आहे। बराबरि। पहिरें अटैम्प्ट में फर्स्ट 23rd ईयर में शी बिकेम IAS रिकॉर्ड IRS शी बिकेम IRS। वरी इम्तिहान में वरी IRS थी। त हिकिड़ी वॾी गर्व जी ॻाल्हि आहे असां लाइ। मां हिकु अहम सुवाल तव्हां खां पुछणु चाहींदसि त हीअ जेके राजनीति जूं हाणे ॻाल्हियूं उथियूं आहिनि, त हींअर हिकु आवाज़ बुलंद थी रहियो आहे त असांखे बि माइनॉरिटी जा हक़ मिलणु खपनि। हिकु ॼणा आहिनि ईअं चवनि था कि जनरल कैटेगरी में जेके असांखे फ़ाइदा मिलनि था उहे माइनॉरिटी में न मिलंदा। त इन्हनि ॿिन्ही मसइलनि जे विच में असां तव्हां खां पुछणु चाहींदासीं, तव्हां रोशनी विझंदा। हिकु ॻाल्हि हली रही आहे, मां सिंधी आहियां, मां हुनखे समर्थन करणु खपे, पर मां न कंदुसि। छो जो माइनॉरिटी जेकी आहे, असां जेतिरो वधीक माइनॉरिटी खे अलॻि अलॻि जोड़ींदासीं ओतिरो ओतिरो राष्ट्रीय स्तर सां असां पुठिते वेंदासीं, देश जो विकास खे बाधा पड़ंदासीं। अॼु असांजे मोहन भागवत बि चयो आहे, जेतिरा असां विभाजन कंदासीं अलॻि अलॻि जातियुनि जा, अलॻि अलॻि कैटेगरी जा, ओतिरो भारत जो टुकड़ा थींदा वेंदा। इहो देश लाइ नुक़सानदायी आहे। नंबर 1। नंबर 2, असांखे भाषाई मान्यता मिलियल आहे। असां जे घुर था कयूं पर पंहिंजे अंदरि खे जाचूं। तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे ॾुख थो थिए त असांखे भाषाई अल्पसंख्यक जी मान्यता में केॾा फ़ाइदा आहिनि। असां हिकु 0.0001% बि नथा वठूं। 10 ॿार जेकॾहिं सिंधी ॿोली पढ़णु चाहिनि, सिंधी पढ़णु चाहिनि, उनखे मास्टर सिंधी रखिणो आहे, असांजे ॿार नथा वठनि। असां सिंधी क्लासेस हलायूं था, ॿार सिंधी पढ़णु नथा अचनि। त ख़ाली इहो चई करे असां कुझु राजनीतिक फ़ाइदा वठण जी कोशिशि भले कयूं, पर जेकॾहिं असां में क़ाबिलियत आहे, अॼु असां लाल कृष्ण अडवाणी छा उन हिसे सां आया आहिनि छा, या राम जेठमलानी उन हिसे सां आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। क़ाबिलियत हुजे, असां क़ाबिलियत पंहिंजी ॾेखारियूं। जेकर बैसाखी खपंदी त बैसाखी सां कॾहिं बि असां हमेशह ताक़तवर न पढ़ंदासीं, सहयोग ज़रूरु मिलंदा, हलंदासीं, पर ताक़त पंहिंजी खपंदी आहे, अंदरूनी ताक़त, उहा असांखे ताक़त वठणु खपे ऐं असां उन में कामयाबु थींदासीं। मां जीअं तव्हांखे ॿुधायमि त असां IAS थियूं, जेकी ताक़त असांजे हथ में आहे, छो न असां पंहिंजी उहा ताक़त बणी सघूं था, इहा ॻाल्हि खपे। ॿी हिकु बाइजी ॻाल्हि, तव्हां अकाडमी जी ॻाल्हि जेकॾहिं मां ॻाल्हि चयो, मूंखे अफ़सोस आहे, असांखे जीअं हाणे ॻाल्हि कढियमि, असांखे हर प्रदेश में जिते बि सिंधी आहिनि उते असांखे अकाडमी गठन जो अधिकार आहे। पर शर्म जी ॻाल्हि आहे, महाराष्ट्र में हिन साल थी आहे, अॼु 10 सालनि खां पोइ। गुजरात में 10 सालनि खां अकाडमी सिंधी अकाडमी कान्हे। राजस्थान में 2 साल थियनि सिंधी अकाडमी बंदि पई आहे। असांजे छत्तीसगढ़ में 2 साल खां सिंधी अकाडमी बंदि थी आहे। मध्य प्रदेश में 1 ॾेढ साल सिंधी अकाडमी बंदि पई आहे। छा था कयूं? ख़ाली असां घुर बैसाखी खपे, असांखे मुफ़्त में मिलण वारे। असां सिंधी कॾहिं बि न चाहींदा आहियूं, पंहिंजी ताक़त सां खपे। सिंधी अकाडमी छो न थियणु खपनि? जे अकाडमी थींदी त जेके तव्हां चओ त असां उन नमूने सिंधी संस्कृति जो प्रचार कंदासीं, जेकी असांजी वॾी अहमियत आहे। अॼु असां सिंधी किथे आहियूं?
न कपिड़ो, न खाधो, न ॿियूं ॻाल्हियूं सिंधियत जूं आहिनि। असांजी सिंध जी जेकी विशालता आहे, महानता आहे, उन गुण ॻाईंदे त मां शायदि सॼो 2 कलाक लॻी वेंदा। त असां उहा पंहिंजी ॿारनि खे उहो वरसो ॾेई वञूं, ॿारनि खे हिमत ॾेई वञूं जीअं उनखे यादि करे ऐं पंहिंजे सिंध खे जोड़नि। तमामु घणनि ॻाल्हियुनि मां सिर्फ़ु इहो ई निष्कर्ष निकिरे थो त हींअर हिन वक़्त जी ज़रूरत आहे असांजी पंहिंजी संस्कृति, पंहिंजी भाषा ऐं पंहिंजे पहनावे खे प्रिज़र्व करण जी। जीअं त मुरलीधर माखीजा जा बि असां वीचार तव्हांखे ॿुधाया, उन्हनि जो बि इहो बार बार चवणु आहे त माइनॉरिटी जा हक़ मिलनि या न मिलनि, इन्हनि दुविधाउनि में पवण जी असांखे ज़रूरत कोन्हे। सिर्फ़ु असांजो फ़र्ज़ु आहे त असांखे जेके 8 शेड्यूल में असांजी भाषा दाख़िल थी आहे ऐं उन वसीले असांखे जेके हक़ मिलियल आहिनि, उन वसीले जेके असांखे फ़ाइदा मिलनि था, असां उन्हनि जो मैक्सिमम इस्तेमालु कयूं, उन्हनि जो पूरो लाभ वठूं। ऐं ॿियो, असां सभिनीनि जो हिकिड़ो ई फ़र्ज़ु आहे त असांखे पंहिंजी संस्कृति, पंहिंजी लैंग्वेज खे बचाइणो आहे। पंहिंजो वारसो असां पंहिंजनि अॻी जेका जनरेशन अचे थी उनखे न ॾींदासीं, तेसि ताईं ॻाल्हाइण मां, ॻाल्हियूं करण मां कोई बि फ़ाइदो कोन्हे। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा तमामु घणा शुक्राना। मूंखे ख़ुशी आहे जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो पंहिंजे वीचार रखण जो, पंहिंजी भावनाउनि खे मां न करे सघियुसि ऐं तव्हांजे साम्हूं रखियुमि। ऐं वाक़ई में मां चाहियां थो ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि वरी सभिनी जे विच में चवां त असां पंहिंजी सिंधियत खे वधाइण लाइ, सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ हिकिड़ी ॻाल्हि थोरो 1 मिंट वठंदुसि अञा। त असां हमेशह चवंदा आहियूं त ॿारनि खे सिंधी ॿोली ॻाल्हाइण लाइ कोशिशि करणु खपे, माउ पीउ खे सिखणु खपे। मां इहे चवंदुसि, अॼु असां इन कोशिशि कंदे कंदे 15 साल थी विया आहिनि, खारो समुंड खारो थींदो थो वञे, उनखे मिठो करणु ॾाढो ॾुखियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ख़ाली चवंदुसि, जे माताऊं, असां माताउनि ते ज़ोर भरियूं ऐं माताउनि खे जे चवंदासीं न तव्हांखे ॿारनि सां ॻाल्हाइणो आहे, त मां सम्झा सिंधी ॿोली बचंदी। ऐं इन लाइ तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थिए त NCPSL हिकिड़ो हाणे सिंधी साहित्य सेमिनार रायपुर में सदानी दरबार में कयोसीं NCPSL तरफ़ां, जंहिंमें हिकु प्रस्ताव पास कयो वियो आहे त सिंधी ॿोलीअ खे वधाइण में, सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखण में जेकॾहिं कोई टीम करे सघे थी, उहे आहिनि संत। संतनि जे करे ई, संतनि जे आवाज़ माण्हुनि जे लाइ, शिष्यनि लाइ हिकु वेद वाक्य थींदो आहे, उहा उन्हनि जी वाणी मॾी। त असां इहो वीचार कयो आहे, उते प्रस्ताव बि पास कयो आहे। साईं हंसराम साहिब जेके भीलवाड़ा जा जेके अध्यक्ष आहिनि साधु समाज जा, उन्हनि एक्सेप्ट कयो आहे त असां हिकिड़ो 11 सूत्री प्रस्ताव रखी करे उन्हनि जे मार्फती सिंधी ॿोलीअ जे लाइ प्रयास कयूं। असां ॾिण वार उते मल्हायूं, गर्मियुनि में उते प्रोग्राम कयूं जीअं ॿारनि खे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि सिंधी माताउनि खे जेके नीं कुंवारियूं आहिनि उन्हनि खे शपथ वठायूं, उनखे संकल्प वठायूं त पंहिंजे ॿार सां सिंधी ॻाल्हाइनि। त शायदि उन्हनि जी ॻाल्हि मञी करे जेकॾहिं हू ॿार सां सिंधी ॻाल्हाईंदियूं त मूंखे विश्वास आहे त संतनि जे सहयोग सां इहा ॿोली न सिर्फ़ु ज़िंदा रहंदी पर काफ़ी वधंदी। इहो संकल्प पूरो थिए, इहा ईश्वर सां कामना आहे। तव्हांजे माध्यम सां इहा ॻाल्हि सभिनी वटि पहुचे। महिरबानी। वक़्त जी तक़ाज़ा आहे, तव्हांजे इन ई शुभ संकल्प सां गॾु असां हिन प्रोग्राम खे विराम ॾियूं था। नमस्कार। नमस्कार, महिरबानी।